अॼुकल्ह अॻ में इहे हुकुमराननि मां त बेज़ार लॻा पिया इमरान ख़ान जड़नि मां हिते खाइण लाइ ताना लॻा पिया आहिनि। ॿियो वरी हिते ग़रीब आवाम खे तंग करण लाइ पुलिस बि घटि थी करे, हिक गीले गीले ग़रीबनि खे खणी वई आहे हितां। अहिड़ी नाजाइज़ी हलंदी आहे मुल्क में। कोरोना वायरस आयो आहे या असां लाइ आवाम आई आहे, असां आज़ार आयो आहे। हे हुकुमराननि असांखे ईअं फ़ाइदो ॾिनो आहे। ॿियो कोरोना रत पी छॾियो आहे, भला अचे भला हिकु माण्हू मरी जान छॾायूं, दुकान ऐं ग़रीब आवाम जी रोज़गार बंदि करे वेठा कमायूं या खाऊं। सिंध हुकूमत तमामु सुठा कम कया आहिनि, सुठा जेको फ़ैसिला करे पई, जेके अवाम जी बहितरी लाइ करे पई, अवाम जी बहितरी लाइ करे पई। ऐं हुकूमत तमामु सुठा फ़ैसिला माना करे पई। जीअं ॿाहिरि मुल्कनि मां माण्हू अचनि पिया त सिंध में त वायरस इहो हुयो ई कोन, पर ॿाहिरि मुल्कनि मां वायरस अचनि पिया। इहो सिंध सां ख़ासि करे वेसा घाती पिया कनि, ॿिया जेके सूबा आहिनि पंहिंजा सभु हेॾां सिंध ॾे मोकिलीनि पिया, इहो ग़लति पिया कनि। बहरहाल हाणे जेको बि आहे थियो आहे त अलाह कंदो त इन मां जान छुटी वेंदी। ऐं सिंध हुकूमत खे शाबाश हुजे त सुठा कमु करे पई, भला इक़दाम कया अथई। ऐं असांखे अॻियां बि आहे उमेदु आहे त जेको आहे सुठा इक़दाम खणंदी, अवाम जे फ़ाइदे लाइ कंदी, जंहिंमें अवाम जी बहितरी थिए, अवाम जो फ़ाइदो थिए। ऐं जेके बाज़ार वग़ैरह बंदि करे पई त सुठी ॻाल्हि आहे त माना इहा वबा जेका वायरस आहे कोरोना वायरस इहा ख़तमु थिए, या विछड़े न, माना इहा जेका वबा आहे सा विछड़ंदड़ बीमारी आहे सम्झ, त हिक ॿिए खे पाण खे बचाइणु घुरिजे। ऐं जेको पाण जेको अवाम आहियूं उहो बि थोरो हुनखे गौर सां ॾिसूं, गौर सां ॿुधूं, जेके शयूं हलनि पियूं, जेके हुकूमत तनक़ी माना ॿुधाए पई त भाई हिननि शयुनि खां बचो, त उन्हनि शयुनि खां बचणु घुरिजे। हथ धोइणु घुरिजनि, हर वक़्तु ॿारनि खे सम्झाइणु घुरिजे, वॾनि खे नंढनि खे सभु हिकु सभु सम्झी करे। ऐं जेको आहे उन शइ खां जेको आहे सो पासीरो थियो त जीअं माण्हू हुन वबा खां बचे। हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं जो आहे जेको हिसाबु किताबु, ज़रूरु वबा आहे फैलिजंदी सही, पर पाण एहतियात सभिनी खे करणु घुरिजे। ऐं एहतियात तमामु ज़बरदस्त शइ आहे। महिरबानी। 15 ॾींहं कारोबार बंदि करण जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे किथां रोज़गार कंदा, कीअं खाईंदा, कीअं? हा, इहो पंहिंजो हुकूमत जेको ऐलान कयो आहे त 15 ॾींहं जेको आहे सो कारोबार बंदि रहंदो, माना खाइण पीअण जूं शयूं खुलियल हूंदियूं, मेडिकल स्टोर वग़ैरह खुलियल हूंदा। पाण मज़दूर माण्हू जेको रोज़ी करे थो, रोज़ मज़दूरी करे थो, उन लाइ मसइलो आहे। हाणे इहो आहे हुकूमत उन लाइ कुझु सोचे। बाक़ी जेको आहे सो इन त हाणे अलाह ख़ैरु कंदो, सभु को बचिड़े वाला आहे, सभु कंहिंजो रोज़ी हली वेंदी, पर इहो वायरस किनो आहे त इन मां जान छुटे त पोइ सुठी ॻाल्हि आहे। बाक़ी मज़दूर माण्हू लाइ हुकूमत कुझु सोचे त सुठी ॻाल्हि आहे। कोरोना वायरस हिकिड़ो इहो ख़तरनाक वायरस आहे जेको हिकु ॿी खे टच करण सां माण्हू खे लॻियो थो वञे। इन करे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह चयो आहे त हर को पंहिंजे पंहिंजे घर वेह, ॿाहिरि न निकिरो, कंहिंखे बि टच थिए थो, कंहिंखे बि लॻी सघे थो। उन जे करे 2 पेशेंट पहिरीं गुज़ारे चुका आहिनि, हिकिड़ो लाहौर में, हिकिड़ो सखर में चवनि पिया। अञा सखर वारे जी पक न आहे। सखर में हिननि हॉस्पिटल खोली आहे जिते रहियल आहिनि, जंहिंखे बि कोरोना थिए पियो उन्हनि खे उते रहनि पिया। ऐं मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे की जंहिं बि ग़रीबनि खे उनजे 15 ॾींहं जीअं तव्हां बंदि रखिया आहिनि दुकान वुकान, उन्हनि खे राशन घर ताईं पुॼायो, बिल्कुलु इहो पंहिंजी सहूलियत ॾियो। थैंक यू। ही दुकान वुकान बंदि थींदा त इहा आउं सम्झां थो त कुझु फ़र्क़ु पवंदो, न त उहा फ़र्क़ु नथो पए। वॾा वॾा माल जीअं खुलिया पिया आहिनि, हिते हर को ॾिसो था 200-300 माण्हू जमा था थियो वञनि, वायरस हिक ॿी खां टुपंदो वञे। इहो मां चवणो चाहियां, दुकान भले बंदि हुजनि, कुझु माण्हुनि खे राशन अञा कुझु घर पुॼाए ॾियनि, इहा कुझु सहूलियत कनि, ग़रीबनि खे कुझु सहूलियत कनि। जेके ग़रीब आहिनि उन्हनि वटि घर ॾींहं में कमाइनि था, उहो हिकिड़ो ॾींहुं सुबुह जो कमाए था, राति जो खाईंदा, उन्हनि जो रोज़गार बंदि थी वियो आहे। उन्हनि जो इन करे त मां चाहियां पियो न ग़रीबनि खे घर अटो राशन वग़ैरह पुॼाए ॾियणु खपे गवर्नमेंट खे। इहो गवर्नमेंट खे मुंहिंजी चवां थो मां। बजट न आहे त हाणे बजट एनजीओस वारा ॾींदा, न त ॿाहिरि मुल्क मां इलाही अचे पियो, कोई हिते रोने सिर्फ़ु ई असांजे सिंध वारा कुझु जेके पीपल्स पार्टी वारा आहिनि पंहिंजा खीसा भरींदा अचनि, इहो ग़लति आहे। आउं चवणु चाहींदुसि त पहिरीं कुझु ग़रीबनि खे ॾियो, पोइ पंहिंजे लाइ सोचो। तमामु सुठो ऑप्शन आहे इहो, छो त वायरस फैलिजी जेको आहे इन जे करे दुकान वग़ैरह बंदि हूंदा त इहो कुझु हिन ते कवर कयो वेंदो। बाक़ी क़दम सुठा खयां अथसि, तमामु सुठा क़दम खयां अथसि। सो ग़रीब मुल्क आहे, पोइ बि कोशिशि भली वधी करे। ऐं जेके बेरोज़गार माण्हू थींदा उहे किथे वेंदा? 15 ॾींहं बेरोज़गार माण्हू 2-3 ॾींहं थींदो, पर जान त बची वेंदी न माण्हू जी, ज़िंदा त रहंदो भला। जेके डेली वेजेस कमाइण वारा आहिनि, जेके दुकान जो किरायो भरे न सघंदा, घर जो किरायो न भरे सघंदा, उन्हनि लाइ त मुश्किलात पैदा थी वञनि। न अहिड़ो कुझु कोन्ह थींदो। पोइ बि किथां कर्ज़ वग़ैरह वठी पंहिंजी जान बचाइनि, कुझु ॾींहं थोरो सबुरु कनि। ज़रूरी थोरी आहे जो 15 ॾींहं न कमाईंदा मरी कोन्ह पवंदा, कुझु बि न थींदो उन्हनि खे। पैसो जाम आहे, 15 ॾींहं गुज़ारे वेंदा। सही। जेके
ग़रीब डेली कमाइण वारनि उन्हनि लाइ मुश्किलात पैदा थिए न का बि न थींदी, का बि मुश्किलात पैदा न थींदी। सो मदद कई वञे, हिक ॿिए जी मदद कई वञे। जेके अमीर आहिनि उहे मदद कनि ग़रीबनि जी, 2-3 ॾींहं मदद कनि, 15-20 ॾींहं, पोइ कमु सुठो थी वेंदो हिननि जो, ॿियो कुझु बि न थींदो। ॿियो छा करणु खपे हुकूमत खे? हुकूमत तमामु सुठा स्टेप खया आहिनि। अञा थोरी कोशिशि कई वञे, माण्हू ॻोल्हिया वञनि, मरीज़ जेके आहिनि उहे ॻोल्हिया वञनि, कमु भलो थींदो। अञा मरीज़ घणा हूंदा असां वटि, सो ॻोल्हिया वञनि उहे। पैसा आहिनि, सुठो कमु करनि पिया था, जेतिरी कोशिशि पूरी पिया था कनि पंहिंजी, उहो कोशिशि तमामु सुठी पिया था कनि। अस्सलाम वालेकुम। याली मदद सिंधी भाइरनि खे, असांजे मुस्लमान भाइरनि खे, असांजे दीवान भाइरनि खे। जीअं त साईं मुराद अली शाह जेको एक्शन कयो आहे, तमामु सुठो कयो आहे, तमामु बहितरीनु कयो आहे। असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो दरदारी जो हथ बि अथसि साईं मुराद अली शाह के में, जेको चेयरमैन असांजो आहे, सुठो तमामु कमु करे थो, बहितरीनु करे थो। इहो ना आहिनि जेको इमरान ख़ान आहे, ना आहिनि हुकूमत आहे, को हुन एक्शन को न कयो आहे, जेको माल खावी पोयां आहे। किरोना वायरस जे करे बचण जे करे, असांजे सिंधी भाइरनि खे न लॻण जे करे जेको हुकूमत ऐलान कयो आहे, तमामु सुठो कयो आहे, तमामु बहितरीनु कयो आहे। जेको 15 ॾींहं दुकाननि बंदि करण में, स्कूल बंदि करण में, हिन में असांजो पंहिंजो तहफ़ुज़ आहे, असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। हिन में जेको ॾिसी रहिया आहियो, जेको बोर्ड ऑफिस वग़ैरह, हॉस्पिटल वग़ैरह जेके बंदि थियनि थियूं, दुकान बंदि थियनि था, तमामु सुठो कमु थिए थो, तमामु बहितरीनु कमु थिए थो। त असां इहो ई था चाहियूं त तमामु इहो ई कमु थिए। त इहो पुलिस, सिंध पुलिस जेको तमामु कमु कयो रही आहे, जेको हीअ दुकान वुकान बंदि कराए रही थी, तमामु असांजी पाक आर्मी जेकी आहे हुकूमत तमामु सुठो कमु थी करे। ऐं जेको जीअं इस्पतालनि में असांखे सहूलियत त एमरजेंसी वार्डनि तमामु वार्डनि सखर में कंहिं जेके पाकिस्तान में सिविल हॉस्पिटल में हलिया वञो, तमामु सुठी डॉक्टर वेठा आहिनि, तमामु एमरजेंसी वार्ड में तकड़ में माना इलाजु थी थो वञे। सखर में हॉस्पिटल जेको खुलियो आहे, तमामु सुठो खुलियो आहे, उनखे 14 ॾींहं मरीज़ खे रखियो वेंदो आहे। असांजो इहो ई असांजो वज़ीर आज़म हुकूमत खां इहो ई असां घुरूं था, साईं मुराद अली शाह खां तमामु सुठो कमु थो करे रहियो आहे। सर इहो सिंध हुकूमत जो ग़लति फ़ैसिलो आहे। कम से कम बाबा आवाम केॾा वञे, ज़ाहिर आहे खाइणो पीअणो बि आहे, जीअणो बि आहे, उनजे लाइ माण्हू खे पाण खे बि इन शइ जो अहसासु आहे, ख़्यालु आहे त बाबा असांखे पाण खे बि ख़्यालु करिणो आहे। अॻे असां खाईंदासीं पीअंदासीं, जीअंदासीं कीअं, ऐं उहो पाण एहतियात कनि था। बाक़ी सिंध हुकूमत जो ठीकु आहे, जेके सरकारी इदारा बंदि कया आहिनि या स्कूल बंदि कया आहिनि, ठीक उहा पंहिंजी जाइ ते। बाक़ी जेके कारवां हले थो, जीअं मुंहिंजे होटल ते माना तव्हांखे 10 मज़दूर आहिनि, उहे केॾा वञनि, बेरोज़गार थी विया उहे मज़दूर। इन जे करे महिरबानी करे होटल वारनि ते नरमी कई वञे। भले तव्हां न खारायो हुते, हिते असां बि नथा खारायूं, पर पार्सल जी त इजाज़त ॾिनी वञे। जेको पुलिस वारो अचे थो ॾंडो खयूं थो अचे, को मोबाइल ते, को मोटर साइकिल ते, ईअं थोरी थींदो आहे यार। हुन बार मीडिया ते बि इहा ॻाल्हि अचे थी, बाबा खारायो कोन, बाक़ी पार्सल तव्हां करे सघो था, पर पुलिस वारा असांखे तंग कनि था, भला हुजा परेशान था कनि, बंदि कयो, उहो ग़लति ॻाल्हाइनि था। इहो असां सिंध हुकूमत खे चऊं था त पुलिस वारनि ते कंट्रोल करे, पंहिंजे दायरे में ऐं पंहिंजे हद में थी करे ॻाल्हाइनि, ऐं असांजो मुआफ़ असांजी मुआफ़ कनि, असांजी हिफ़ाज़त कनि, बजाए असांखे पंहिंजी गुंडागर्दी करण जे बजाए। ऐं महिरबानी ॿियो इहो अर्ज़ु कंदुमि, जेके बि खाइण पीअण वारियूं शयूं आहिनि उनखे अलो कयो वञे, उनखे फुल इख़्तियारात ॾिना वञनि, ताकी आवाम खे सही माने ते के उहो ख़रीदारी करे सघनि ऐं पंहिंजे घर जी ज़रूरतूं पूरियूं करे सघनि। महिरबानी। हुकूमत जो इहो आहे त असां आवाम जे फ़ाइदे लाइ दुकानूं बंदि करायूं आहिनि, उन हवाले सां तव्हां छा चओ? बाबा जेके चलो ठीकु आहे, फ़ाइदे वारियूं उहे शयूं जेके गैर ज़रूरी आहिनि, पर जेके ज़रूरी आहिनि उहे त असांखे हर हालत में खुलियल हुजनि न, त माण्हू का शइ ख़रीद त करे सघे, पंहिंजे घर जी ज़रूरत पूरी करे सघे। उन जे करे जेके गैर ज़रूरी आहिनि उहे बंदि करणु उहो सही आहे, जाइज़ आहे। पर जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे हुकूमत उहा इख़्तियारात जवाबु न ॾिनो आहे, पर इहो पुलिस बिला वजह परेशान करे थी। पुलिस खे ताक़ीद कई वञे, हिदायत कई वञे त उहो असांखे जेके बि कारोबारी माण्हू आहिनि, जंहिंजी इजाज़त ॾिनी वई आहे, त उनजी हिफ़ाज़त कनि ऐं उनखे तंग न कनि। जेके शहर खां ॿाहिरि जेके बराड़ी मां आया आहिनि शहर में कमाइण जे लाइ, उन्हनि जो कारोबार बंदि कयो, उन्हनि जे हवाले सां तव्हां छा चवंदा? ॿाराड़ी में जेके वीचारा आया आहिनि शहर में कमाइण, त ज़ाहिर हालात ॾिसनि था, उनखे बि इहा शइ जो अहसासु हूंदो त बाबा हीअ माहौल हालात ख़राबु आहिनि, त उनखे बि पंहिंजे घर वञणु खपे, उते बि 2 ॾींहं 4 ॾींहं एहतियात कनि रहनि, त इहो बहितरु आहे बजाए हजूम खां।
हजूमत सां ई माहौल ख़राबु थियनि था ऐं हूअं बि असांजे मुल्क में त इहा वायरस कोन्हे वायरस सिर्फ़ु ॿाहिरि मुल्क खां आयल आहे जेके बि असांजा पाकिस्तानी भाइर रहनि था मुख़्तलिफ़ मुल्कनि में उहे अचनि था उनजे करे असांजी वायरस पैदा थी आहे बहितर इहो आहे त असां उन खां एहतियात कयूं उन खां परहेज़ कयूं उन खां परे रहूं जेके ॿाहिरि मुल्क अचनि था बाक़ी जेके असांजे मुल्क में रहनि था सिंध में रहनि था उन्हनि में वायरस कोन्हे उहा उनखे एहतियात करण जी ज़रूरत कोन्हे पर पोइ बि हुकूमत चवे थी एहतियात खणी कजे जेके मज़दूर ॾियारी ते कमाइण वारा आहिनि उन्हनि जी ॾियारी बंदि थी वई आहे त उहे कीअं रोज़गार कंदा कीअं कमाईंदा उन्हनि जे घर में फाटाफूटी पैदा थी हा बिल्कुलु इहो बि जाइज़ ॻाल्हि त जेके बि मज़दूर वीचारा रहनि था उनखे बि कमु करण जी इजाज़त ॾिनी वञे ताकी उहो कमु लेबर हूंदी किथे बि किथे 5 हूंदा कंहिंखे 8 हूंदा 10 एतिरा त माण्हू किथे कमु करे सघनि था हिकु जॻह ते 10 माण्हू त हजूम करे कोन था बीहनि ज़ाहिर आहे हिकु मिस्त्री हूंदो मज़दूर हूंदो पलस्तर कंदो ओसारी कंदो हे कंदो उनखे इजाज़त ॾिनी वञे ताकी उहो पंहिंजी मज़दूरी करे छॾे ऐं घर जी ज़रूरत पूरी करे सघे महिरबानी पुलिस वारा दुकान बंदि कराया आहिनि असांजो ज़बरदस्ती असां ग़रीब माण्हू अमीर माण्हू जेके आहिनि से त पंहिंजे घर वेठे खाईंदा पिया पर असां ग़रीब मज़दूर माण्हू काॾे वञूं असांखे केरु ख़र्चु ॾींदो दुकान असांजा हाणे 15 ॾींहं बंदि थींदा त असां 15 ॾींहंनि में किथां खाईंदासीं ग़रीब आवाम जेको मज़दूर तबिको आहे उहो किथां खाईंदो असां महिरबानी करे वज़ीर आला खे अर्ज़ु कयूं था त असांजा दुकान त खुराए न असां ग़रीब माण्हू मिसकिन माण्हू किथां खाईंदासीं असां ग़रीब आवाम सॼो शहर बंदि लॻो पियो आहे ग़रीब आवाम सॼो परेशान लॻो पियो आहे मज़दूर तबिको जेके अमीर माण्हू आहिनि उहे त खाईंदा पर जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे किथां खाईंदा उहे जॾहिं मज़दूरी कनि ॾींहं जो कमाइनि राति जो खाइनि सुबुह जो कमाइनि शाम जो खाइनि असां ग़रीब माण्हू किथां आणींदासीं महिरबानी करे असांजा दुकान खोलाया वञनि असांजो सैलून जो आहे हेयर ड्रेसर जो किराए ते आहे या पंहिंजो किराए ते आहे जॻह किराए ते आहे दुकान खे किरायो किथां कढंदा दुकान जा किराया आहिनि लाइट जो बिल आहे पंहिंजो ख़र्चो आहे किथां असां पूरी कंदासीं मज़दूर माण्हू किथां पूरी कंदो महिरबानी करे असांखे साईं जन का सहूलियत ॾियनि न 15-20 ॾींहं असां दुकान किथां बंदि करे सघंदासीं छा मुतालबो आहे असांजो मुतालबो इहो ई आहे त भला असांखे कुझु त भला या ख़र्चो मिले या त वरी दुकान खोलाइनि त असां पंहिंजी रोज़ी मज़ूरी त कयूं न पिया असां ग़रीब माण्हू काॾे वेंदासीं हेॾो आवाम जेको आहे वीचारो मज़दूर तबिको सभिनी जा दुकान बंदि थी विया आहिनि हे किथां वीचारा खाईंदा पीअंदा जेको सॼो ॾींहुं रोज़ी कनि शाम जो पेट पालीनि बचा खाराइनि बचनि खे खाराइनि उहे किथां पूरी कंदा महिरबानी करे असांखे का सहूलियत ॾिनी वञे असांखे सहूलियत इहा खपे त असांजा दुकान खुली वञनि असां पंहिंजी रोज़गारी कयूं ऐं पंहिंजो रोज़ी कयूं सॼो आवाम परेशान लॻो पियो आहे रोज़ीअ जे करे ॿाहिरि मुल्क में हुकूमत जेके दुकानूं बंदि था करनि उन्हनि खे घर राशन पुॼाइनि था बसि उहो जे उनखे पुॼाइनि था त उहो गवर्नमेंट जी मर्ज़ी आहे असांखे उहो नथा पुॼनि भली न पुॼनि पर असांखे इहा इजाज़त ॾियनि असां पंहिंजी रोज़ी त कयूं न हुकूमत जो इहो पुलिस वारा आया दुकान बंदि कराए विया ज़ोरी ज़बरदस्ती पवने असां काॾे वञूं भला हुकूमत जो इहो चवणु तव्हां आवाम जे फ़ाइदे लाइ असां दुकानूं बंदि करायूं असांजे आवाम जे लाइ फ़ाइदे जे लाइ त हाणे वायरस त असां बंदि कंदासीं त वायरस त कोन वेंदी असांजे बंदि करण में वायरस त कोन वेंदी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.